कमु कयल आहिनि तो पूरो थो सिलसिलो आहे। ऐं उन खां अलावा सियासत सां थोरो घणो सिलसिलो आहे ॾिनल आहे। अॼुकल्ह पाण सियासी हवाले सां पीपल्स पार्टी जी एक्टिव मेंबर आहिनि, जेके चइजे त लोकल सेक्टर ते अॻुवान आहिनि जबुल निसाम अला। अचो त असां मुलाक़ात कयूं। जी जी वालेकुम सलाम। तमामु घणी महिरबानी तव्हां अॼु हिन प्रोग्राम में इनवाइट कयो ऐं तव्हांजी ऑफिस में बि पहिरीं दफ़ो अचणु थियो ऐं इंस्टीट्यूट बि असां ॾिठो, तमामु सुठो लॻो। तमामु घणी महिरबानी। तव्हांजो जेको समाजी सफ़र आहे उहो किथां खां शुरू थिए थो? जेकॾहिं ॾिठो वञे त पैदाइशी हिकिड़ो आहे सिलसिलो आहे जंहिंमें मुंहिंजी मदर खां असांखे हिकिड़ो सोशल कम जो जेको जज़्बो आहे या माण्हुनि जी भलाईअ जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त पोइ असां पंहिंजी माउ खां सिखियो। त मुंहिंजी वालदा जॾहिं असां नंढा हुआसीं त असां अम्मा खे ॾिठोसीं त उहा जेको बीमार थींदो हुओ उनजे लाइ चंदा गॾु करे उनखे हॉस्पिटल खणी वञणु, शहर ताईं पहुचाइणु, उन्हनि जो इलाजु कराइणु, या केरु गुज़ारे वेंदो हुओ उहो अफोर्ड न माण्हू करे सघंदा त पोइ उन्हनि जे लाइ पैसा गॾु करे उन्हनि जो कफ़न दफ़न जो इंतज़ामु करणु, उन्हनि जे घर में मानी पहुचाइणु। त असीं पंहिंजे नंढे हूंदे खां वठी पंहिंजी माउ खे ॾिसंदासीं, या शादियूं इवेंट हूंदियूं हुयूं, कोई अहिड़ो इवेंट थींदो हुयो तॾहिं बि अॻु भराई जेका हूंदी हुई मुंहिंजी वालदा कंदी हुई। त इन जे करे आउं सम्झां थी त असांजे जेको आहे न उहा पैदाइशी हिकिड़ी असां शइ ॾिठी पिए त इन हवाले सां। बाक़ी बाक़ाइदा जेकॾहिं असां कम जी जेका शुरूआति समाजी हवाले सां कई आहे उहा कई आहे 21 डिसंबर 1994 में। असां हिकिड़ी तनज़ीम ठाही आहे जेका औरतुनि जे हवाले सां ई, अवेयरनेस जे हवाले सां ई, सुजाॻीअ जे हवाले सां ई, राइट्स जे हवाले सां जेका तनज़ीम ठाहीसीं, जेका 1994 में 21 डिसंबर ते असां उहा तनज़ीम ठाही, जेका मारवी समाजी तरक़ियाती तनज़ीम आहे। ऐं उन ॻोठ में छा बल्कि असांजे इलाइक़े पूरे में उहा पहिरीं तनज़ीम आहे जेका औरतुनि जे हवाले सां ई कमु कयो आहे। असांजो ॻोठु मौलैदुन मीरबर आहे, तक़रीबन हितां खां 20 किलोमीटर हैदराबाद जे मुफ़ासिले ते आहे। ऐं उन ॻोठ जो असली नालो जेको आहे बोब आहे, ऐं असली नालो मौलैदुन मीरबर आहे पर बोब जे नाले सां मशहूरु ॻोठु आहे। तव्हांजो जेको हस्बैंड आहे उहो तव्हां सां गॾु गॾु सफ़र में बिल्कुलु बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। त उन हवाले सां जो हिनासत ऑर्गेनाइज़ेशन हुई जंहिंमें असांजे ॻोठ जा, इलाइक़े जे ॻोठनि जा कुझु माण्हू हूंदा हुआ सोशल, जेके तनज़ीम में कमु कंदा हुआ। पोइ समाजी हवाले सां जॾहिं मुंहिंजो हस्बैंड अब्दुल शकूर मला उन में कमु कंदो हुयो ऐं राति जो अक्सर देरि सां ईंदो हुओ त पोइ असांजा झगड़ा जहिड़ा तमामु घणा तेज़ थी वेंदा हुआसीं, विढ़ंदा हुआसीं त भई तव्हांखे फैमिली आहे, ॿारनि, उनजे बावजूदि बि तव्हां एॾी लेट करे अचो था। ऐं उते जेको इन खणी चइजे त हिकिड़ियूं बुरायूं पोइ वरी चेंजिंग अची वई न। एक्चुअल पोइ झेड़ा त ख़तमु थी विया, पर एक्चुअल पोज़ीशन हीअ हुई त इलाइक़े में ई उते कमु कंदा हुआ जंहिं एरिया में उते अक्सर जेके आहिनि से नशो थींदो हुयो, जुआ खेॾजंदी हुई, या उन में अहिड़ियूं असीं बुरायूं चई सघूं था जेके हिन समाजी हवाले सां काफ़ी जेके हुयूं उहे ख़तरनाक हुयूं। त पोइ मुंहिंजो जहिड़ो उन करे थींदो हुयो त तव्हां उते छो था कमु करियो, त हू चवंदा त जिते अहिड़ियूं शयूं हुजनि या ख़राबियूं हुजनि त पोइ उते ई असां जेको आहे सो कमु करियूं था। असां सम्झां थी त हिकिड़ी जेका मेन शइ आहे त असां पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेका अवेयरनेस जी जेका जदोजहद आहे, ज़हनी जेका आहे शऊर आहे, उहो असां एतिरो माण्हुनि खे ॾिनो आहे पंहिंजे इलाइक़े में जो हू माण्हू पंहिंजे पेरनि ते न सिर्फ़ु बीठा आहिनि बल्कि पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करे सघनि था। पंहिंजूं औरतूं, असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहे तालीम हासिलु करे रहियूं आहिनि, जेके न सिर्फ़ु प्राइमरी लेवल ते बल्कि हाणे हायर सेकेंडरी स्कूल में अची वियूं आहिनि, मिडिल में आयूं आहिनि, वरी मैट्रिक कई आहे, इंटर कई आहे, हाणे सिंध यूनिवर्सिटी ताईं पहुतियूं आहिनि। त मां सम्झां थी त हिकिड़ी इहा असांजे लाइ हिकिड़ी मेन पॉइंट आहे। इन खां अलावा असां पंहिंजे ॻोठ में जेको रोड ठाहिरायो आहे, इहा हिकिड़ी मेन शइ आहे। त जॾहिं असां 2000 में असां वुमेन डे मल्हायोसीं ऐं उन औरतुनि जो आलमी ॾींहं में असां DC जी वाइफ खे उन प्रोग्राम में इनवाइट कयोसीं, ऐं उहा DC जी जेका वाइफ असांजे प्रोग्राम में आई त हुन असांखे चयो त तव्हां 30,000 रुपया हिन प्रोग्राम जे लाइ वठो। त असां उनखे चयो त न, असां पैसा न वठंदासीं, असांखे पंहिंजे इलाइक़े जे लाइ को कमु ॾियो, पंहिंजे ॻोठ जे लाइ का तरक़ीअ जो कमु ॾियो। हालांकि उन वक़्तु जॾहिं आउं बेरोज़गार हुयसि
नौकिरी वठी पिए सघियासीं उन वक़्तु ऐं ॿिया बि कम खोड़ सारा पर्सनली जेकॾहिं आउं चाहियां त वठी पिए सघियसि पर असां चयो त न असां चयो त असांजे इलाइक़े में रोड न आहे ऐं असां 2-2.5 किलोमीटर जे पंधु करे असीं शहर ईंदा वेंदा आहियूं ऐं मरीज़ अक्सर वीचारा उते पहुची कोन सघंदा आहिनि रस्ते में दम ॾेई छॾींदा आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि त असां उहो रोड ठारायो माण्हुनि जी तरक़ी जी जी NGO जो सेक्टर है डेवलपमेंट सेक्टर उन में कम कंदे तव्हांजो इंटरेक्ट ज़रूर ॿियनि तंज़ीमुनि सां थियो हूंदो ॿियनि शहरनि ॾे बि तव्हां विया हूंदा या तव्हां कॾहिं ॿाहिरि विया हाँ बिल्कुलु मूंखे काफ़ी दफ़ा ॿाहिरि जी ऑफर थी ऐं दावतूं मिलियूं हुयूं पर इत्तेफ़ाक़ अहिड़ो थींदो जो ईअं खणी चइजे त ख़ुशकिस्मती या बदकिस्मती पर जॾहिं को अहिड़ो टूर वग़ैरह थींदो हो त मूंखे प्रेगनेंसी हूंदी हुई ऐं वञी कोन सघंदी हुयसि या वेझा ॾींहं हूंदा हुआ या वरी पोइ शुरू वारा ॾींहं हूंदा हुआ या ॿारु नंढिड़ो हूंदो जंहिंजे करे आउं ट्रेवल न करे सघंदी हुयसि पर मूंखे ढाका वञणु थियो बांग्लादेश वञणु थियो त उतां असां थी आयासीं बाक़ी हिते तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी का एरिया कोन बची आहे जिते असीं न विया हुजूं त इहो बि असांजो हिकिड़ो समाजी सेक्टर जे हवाले सां घर खां ॿाहिरि निकितासीं ऐं घुमियासीं बिल्कुलु यकीनन इहो छा तव्हांजी जेका ज़हनी असर थी इहो वॾो सबबु हो जो तव्हां समाजी डेवलपमेंट सेक्टर जे करे वरी डायरेक्ट पॉलिटिक्स में आया असल में 2000 जी जेका इलेक्शन थी हुई त उन में ॿिनी इलेक्शन फस्ट टाइम थिया हुआ ऐं उन वक़्तु मुंहिंजो NIC न हो ठहियलु त पोइ आउं ॾाढी अपसेट हुयसि परेशान हुयसि त आउं इलेक्शन में बीहां त पोइ चऊं त शनाख़्ती कार्ड हुजणु बि ज़रूरी आहे ऐं 25 साल एज हुजणु बि ज़रूरी आहे जेके ॿई शयूं तव्हां वटि कोन आहिनि पोइ असां वरी मूं पंहिंजी असांजे जेके घर जा फ़र्द हुआ उन्हनि मां हिकिड़े खे बीहारियोसीं उनजो वर्क कयोसीं ऐं उन प्रोसेस जो हिसो ज़रूरु रहियासीं त सिखी वियासीं त इलेक्शन कीअं थींदी आहे उहा इलेक्शन असांजे काउंसलरनि न खटी हुई पर असां जेको मेन असांजो जेको चेयरमैन या वाइस चेयरमैन हुयो उन उहा इलेक्शन हाराई हुई ऐं उहो मुंहिंजो ॾेरु हुयो त उन जे लाइ असीं ॾाढो सॼो मुतहद थी वियो असांजो इलाइक़ो असांजो ॻोठु जेको हुयो त ॾाढो तमामु घणी उन्हनि ॿधी कई ऐं जॾहिं असां इलेक्शन कैंपेन हलाई पई त एॾा सीरियस हुआसीं त असां चयो असां कुझु बि करे सघूं था ऐं असां पंहिंजो पाण खे मञाइण जे लाइ असां उहा 7-8 वोटनि ते असां उहा पोलिंग हाराईसीं पर पोइ असांजे लाइ ईअं हो त ॼण को घर में तॾो विछाइजी वियो हुजे ऐं पूरे ॻोठ जा माण्हू असां ताज़ियत जे लाइ ईंदा रहिया न सिर्फ़ु तव्हांजे लाइ असांजे लाइ पर ॿियनि औरतुनि जे लाइ सॼी सिंध जे लाइ हीउ उत्साह जो सबबु आहे ऐं तव्हां बेशक ई कमु कया हाणे मूंखे ॿुधायो त पॉलिटिक्स में अचण खां पोइ सियासत में अचण खां पोइ तव्हां हिन में कहिड़ो फ़र्क़ु महसूसु कयो आहे जेकॾहिं तव्हां समाजी हवाले सां ई जेकॾहिं कमु कंदा रहो हा त हिन ॿिन्ही में तव्हां कहिड़ो फ़र्क़ु महसूसु कयो त छा हीउ वधीक सघारो प्लेटफॉर्म आहे जितां तव्हां माण्हुनि जी वधीक ख़िदमत करे सघो था या हू त हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं हिते अची काफ़ी सिखी आहे सियासी हवाले सां त समाजी तंज़ीमूं ऐं ही इदारा जेके हिन असांजा सियासी इदारा आहिनि इन्हनि जो गॾु हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं जेकॾहिं असीं सिर्फ़ु लीको कढी वेही रहंदासीं त हीअ समाजी एरिया आहे या ही मीडिया जा चैनल आहिनि त हीअ सिर्फ़ु असां उन ई टाइम ते यूज़ करे सघूं था जंहिं टाइम ते असांखे का नीड हुजे पर ईअं न आहे असांजे इलाइक़े जा मसइला हुजनि असांजे पंहिंजा पर्सनल मसइला हुजनि या माण्हुनि जा मसइला हुजनि असां तॾहिं हल करे सघूं था जॾहिं हीअ मीडिया गवर्नमेंट जा इदारा ही सियासी प्लेटफॉर्म ऐं समाजी तंज़ीमूं असीं जेकॾहिं मुतहद थी ऐं सभिनी चैनल खे जेके आहियूं करे सघूं था वारे सां इस्तेमालु करे सघूं था त असां कमु आसानी सां कढी सघूं पिया शुरूआति कई हुई बिल्कुलु न इन खां पहिरीं मां पीपल्स पार्टी जी जनरल सेक्रेटरी हुयसि ऐं लेडीज़ विंग जी ऐं बसि कुझु 19-20 थी वेंदो आहे पार्टी जे तरफ़ां कुझु रिस्पॉन्स कोन हुयो कुझु इलाइक़े जे तरफ़ां रिस्पॉन्स न मिलियो माण्हू उन सां मुतफ़िक़ थी जॾहिं नज़रियाती तौर ते कंहिं पार्टी में वञे थो पोइ उनखे वरी छॾे भई बिल्कुलु उनजो उबतर इहो किथे माना मफ़ादनि जो जेको टकराव तज़ाद हेॾो वॾो छो आहे असल में छा हूंदो आहे जेकॾहिं कॾहिं पंहिंजी अक्सरियत ऐं पंहिंजी ताक़त ॾेखारण जे लाइ बि असांखे को प्लेटफॉर्म यूज़ करिणो पवंदो आहे ऐं जॾहिं तव्हांखे केरु रिस्पॉन्स नथो ॾिए
को माण्हू तव्हांखे या इदारो या को अहिड़ो सपोर्ट माण्हू जेके आहिनि उहे तव्हांजी मुखालफ़त कंदा हुजनि ऐं बिल्कुलु तव्हांखे जेको आहे सो पुठितां लॻायो वञे भित सां लॻायो वञे त उते अव्हांजो उते वेही नथा विड़ी सघो त पोइ तव्हां जेको आहे न पंहिंजो प्लेटफॉर्म यूज़ करे सघो था पंहिंजी अक्सरियत ऐं पंहिंजी इतिहाद पंहिंजी ॿधी ॾेखारण लाइ जी पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन्स जी इन में तव्हां फॉर्म भरायो हो असांखे इहा ख़बर हुई जी अॼु ख़बर पई तव्हां हिकिड़ो सबबु इहो बि आहे त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अफोर्ड नथो करे सघे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन एॾे वॾे हुन ते मीडिया जे थ्रू इहा ॻाल्हि करियां थी त अफोर्ड माण्हू नथो करे सघे ख़ासि करे औरत जेका आहे उहा नथी अफोर्ड करे सघे इलेक्शन प्रोसेस खे हलाइणु औरत जे लाइ तमामु वॾी ॾुखी ॻाल्हि आहे का मथी लेवल जी औरत जेका खणी चइजे जेको एॾो आहे तव्हांजो जेको इलाइक़ो आहे जेको ॻोठ आहे बल्कि सभई मोरोमला वारो ॻोठ जी 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 हा हिते ॾिठो आहे त भई तमामु घणी जागृत आहे औरतूं बि तमामु घणियूं एक्टिव आहिनि बिल्कुलु ऐं मर्द बि उतां जा ॾाढा सुलझियल आहिनि घणे भाङे जेके ॾाढा ख़ासि तौर ते तव्हांजी कम्यूनिटी आहे मर्द आहिनि उहे ॾाढा ब्रॉड माइंडेड आहिनि हा ॾिसो ॿ शयूं उते इहो मसइलो न थियणु खपे त को औरत खे कैंपेन हलाइण में का तकलीफ़ ॾिसो चवण में ऐं करण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे अमली कमु जेको बि तव्हां कंदो तव्हांखे घणियूं मुश्किलातूं ईंदियूं तव्हां हीउ सेट सजायो था उनजे लाइ लाइट जी बि ज़रूरत पए थी पाणी जी बि ज़रूरत पए थी तव्हांखे सफ़ाई जी बि ज़रूरत पए थी कैमराउनि जी माण्हुनि जी सभिनी जी ज़रूरत पए थी त उहा शइ जेका इलेक्शन कैंपेन आहे जॾहिं इलेक्शन प्रोसेस जो तव्हां हिसो था थियो ऐं तव्हांजी टिकट बि अनाउंस थी वञे त उते तकबंदियूं थी वियूं आहिनि हाणे तकबंदियूं जेके आहिनि न उहे इहे झंडो नारे जो जा हिन जूं न रहियूं आहिनि हाणे कुझु ॿियनि इलाइक़नि जूं ॿियनि माण्हुनि जूं बि अची वियूं आहिनि ऐं असांजी यूनियन काउंसिल बि तक़सीम थी चुकी आहे त इन करे पार्टी सपोर्ट त फुल करे पई पर असां ॾिसूं पिया त असांखे जेको आहे उहो कंपेन हलाइण जे लाइ असां सिर्फ़ु मेन जेके ॿ शयूं आहिनि उन्हनि जे करे असां कंपेन कोन पिया हलाए सघूं या सो कोन पिया थी सघूं उहो मेन रीज़न जेको आहे उहो इहो आहे त हिकिड़ी औरत हुजणु ऐं औरत थी कंपेन हलाइण ऐं चेयरमैन जे लाइ कंपेन हलाइण इहा इलाही इंतहाई ॾुखी ॻाल्हि हुई ऐं असां जंहिंजी सपोर्ट बि कई आहे उहो बि असांजो भाउ तमामु घणो एक्टिव रहियो आहे ऐं समाजी कारकुन बि रहियो आहे असां सां गॾु त हिकिड़ो कारण इहो बि आहे त उनजे करे ई असां जेको आहे उहो उनजे साम्हूं हथु खयो आहे त हू जॾहिं बिल्कुलु असांजे इलाइक़े जी जेका भलाई थींदी या असांजे ॻोठनि जी जेका तरक़ी आहे त इन माण्हूअ जे अचण सां बि को घणो एॾो असांखे नुक़सानु न थींदो त उनजे करे बि असां जेको आहे उहो हथु खयो आहे बाक़ी अदरवाइज़ जेकॾहिं ईअं ॾिठो वञे त औरत लाइ जेकॾहिं जनरल आउं ॻाल्हि करियां त औरत अफोर्ड नथी करे सघे छो त औरत जॾहिं कंहिं प्रोग्राम में अचे थी तॾहिं बि उनखे मर्द सपोर्ट थो करे फाइनेंशियली क्राइसिस में औरत हमेशह रही आहे जेकॾहिं फाइनेंशियल जेके प्रॉब्लम जेके आहिनि उहे औरत खे न हुजनि त मुंहिंजे ख़्याल में त जनरल इलेक्शन जेका थींदी आहे उन में बि MPMN जो इलेक्शन बि आसानीअ सां औरत जेका आहे उहा करे सघे थी विड़े सघे थी हीअ त इलाही नंढी इलेक्शन आहे पर वॾी इलेक्शन बि सुठे नमूने सां खटे सघे जी बिल्कुलु आउं कंदसि दोस्तों जेको प्रोग्राम हिते ई समाप्त थिए थो उहो पहिरीं बि चयो त जेको सिंबल आहे उञाण आहे उत्साह आहे सभिनी औरतुनि जे लाइ त उहे ईअं ई गॾिजी पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे माण्हुनि जे लाइ ईअं ई बहितरी जे लाइ कमु करे सघनि था